की कोशिश कई वई आहे। कल 11 बजे खां पोइ पिया आहियूं छा छो खोलंदा वे तव्हां विगारू आहियो छो तव्हांजी बादशाही आहे तव्हां मुल्क जा मालिक आहियो विगारू गेट खोलायो था गेट था हाणे छो खोलाईंदो तव्हां बारदानी वठी ॾियो महिरबानी करे वञो घर महिरबानी करे वञो ये गुदाम का मसला मसाला सेठे ना मसला तुसारा बदी ठगी दा मसला पुरी दा बदी ठगी थी कोना बदले नाते लो पुलिस खुद वारन जे विंगारू थी डीएपी ऑफिस ते लगल धरने के खोलाइण आया आहिनि जिन्हनि ते तशद्दुद कयो वियो छाती करे पुलिस ॿुधायो गडारी साहब खुदा जो वास्ते अल्लाह कांडे की गडारी साहब टोपी मेर कई बादशाही आहे मुल्क जो मालिक आहे मुल्क जा मालिक आहियो गेट बंद रहंदो जेको तव्हांखे करणो आहे कयो गेट बंद रहंदो धमकी ॾे थो साईं गेट बंद रहंदो कार्ड में रखो मांखे धमकी ॾे थो मांखे चओ त मां हाणे तोखे ॾिसां थो हाणे खणायां थो केॾे मूंखे को नुक़सान पहुचे उनजो ज़िम्मेवार गेट बंद रहंदो हे ज़ातियात ते अची मूंखे नुक़सान पहुचाइण जी ॻाल्हि करे थो मां इन जे करे साहब रिकॉर्ड में रखणु चाहियां थो मुनाफ़त करे मार गडारी वारो नफ़रत पैदा करे थो गेट बंद रहंदो अदा गेट बंद रहंदो असां न खोलींदासीं गेट मां जो लाल तव्हांजो गेट नथो खोलाए सघे हे मुंहिंजे मथां ट्रैक्टर चढ़ाए थो मांखे खणाइण जूं धमकियूं करे ॾे थो मांखे चए थो मां तोखे ॾिसां थो विंगारू तव्हांजो हे सारा साहब बीठा आहिनि पिया गडारी साहब त 4 दफ़ा टोपी मेट कई मेहरबानी करे वञो मूंखे फोन करण ते मजबूर न कयो मेहरबानी करे वञो मूंखे फोन करण ते मजबूर न कयो आदा मेहरबानी करे वञो माता के मूंखे फोन करण ते मजबूर न कयो आदा हलो हले असांजो प्रोग्राम ने प्याजा हो रखो सामो भगे असा कटे के हाथ ना लागो घोट की पुलिस मता इन्हनि दलालनि मथा अधिकारनि मथा
ये आप देख सकते हैं, डीएसपी और फूड इंस्पेक्टरों ने पुलिस के जेब में पैसे डाले हैं, दलाली डाली है। वो ज़बरदस्ती धरना खुलाने की कोशिश कर रहे हैं। आबादगार जो मुजाहिरीन हैं उन पे ट्रैक्टर चढ़ाने की कोशिश कर रहे हैं। आपके वीडियो में भी आया है। मगर सोच लो, ऐसे जो मीरपुर मातेलो और एसएसपी गोटकी, इतनी तेरी औकात नहीं कि मेरे हारी और आबादगार उसके साथ तुम जुल्म करो, उनके ऊपर ट्रैक्टर चाड़ो। इतनी तेरी औकात नहीं एसपी, इतनी तेरी औकात नहीं। और ना ही ऐसे जो परवेज शाह की इतनी औकात है। ये विंगारू हैं। दलाली के 2 रुपए जब इनके जेब में पड़ते हैं ना, फिर कोई भी काम आसानी से कर लेते हैं। बहरहाल इन वडेरों के कमदार और ये डीएसपी के कमदार, एसएसपी और एसएचओ को मैं वार्निंग दे रहा हूँ, आइंदा यहाँ पुलिस ना आए, वरना खुद जिम्मेदार होगा। आप देख सकते हैं ये हारियों का जो टेंट है, ये आप नीचे दिखा सकते हैं। ये टेंट पुलिस ने उखाड़ दिया है। विंगारू मीरपुर मातेलो पुलिस ने, गोटकी पुलिस ने हारी और आबादगारों का ये टेंट भी उखाड़ दिया है। मगर ये इनकी गलतफहमी है कि इन आबादगारों का धरना खत्म करेंगे। अभी से मैं इनके साथ बैठने का ऐलान करता हूँ। आओ दलालो, आओ आओ। तहां जी मर्जी आ, तहां धरने में जेको कुछ वणे गलायो, रिपोर्टिंग में मुझी मर्जी आ, मां जेको वणे गलाया। मूंखे तहां पाबंद नथा करे सघो। जो ही गलायो हूं गलायो, उहा मुंहिंजी मर्जी आहे। तव्हांजो हिन सां वास्तो न आहे। उन जे लाइ मूंखे रोको था, तव्हां वॾेरनि लाइ न चओ। तव्हां ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। तव्हां सभु केरु जवाबु ॾींदो मूंखे? तव्हांजा केरु कसब कयो वेठो आहे? तव्हांजो ज़िम्मेवार केरु आहे? तव्हां वोट कंहिंखे ॾिना आहिनि? तव्हां जेकॾहिं एॾा बुज़दिल ऐं ग़ुलाम आहियो, तव्हां भले न ॻाल्हायो। ॿुधो ॿुधो, मुंहिंजे ॻाल्हाइण खे तव्हां नथा रोके सघो। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। असां बुज़दिल न आहियूं। असांखे जेको असांखे सरदार माय फुट, ॿुधो सरदार मुंहिंजी जुती, सारा ॻाल्हि ॿुधो। जुती मुंहिंजी। हिते हिन में सरदारनि जी का इन्वॉल्वमेंट न आहे। कयूं वेठा हो। अॼु उन्हनि खां पैसा वठी जोरे दर खोलाए असांजे मथां ट्रैक्टर चढ़ाए थो पियो। धमकियूं ॾे थो, मां तव्हांखे खणाए